नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में ख़बर ॾींदा हलूं त सांगड़ जे ॻोठ जमाल कीरियो, ॻोहाणू कीरियो, ॻोठ आदम कीरियो जे रवासियुनि खे बुनियादी सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ सवें ॻोठाणनि जो डिप्टी कमिश्नर ऑफिस आॾो एहतजाज धरणो हंयो वियो। चूंडियल नुमाइंदनि ज़िले इंतिज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते धरणे में शामिल ॻोठाणनि जंहिंमें महबूबुल हसन कीरियो, गफ़ूर कीरियो ऐं ॿियनि दाईंदे चयो आहे त असीं ॻोठ जमाल कीरियो, हारून आदम कीरियो यूनियन काउंसिल डोड़ो जानिब तालका सांगड़ ज़िले सांगड़ जा क़दीमी रहाकू आहियूं। असांजो ॻोठ फ़र्दनि ते मुश्तमिल आहे, पर अफ़सोस असांजे क़दीमी ॻोठ खे एतिरे अरसे खां रोड, बिजली, साफ़ पाणी, गैस, बुनियादी सिहत मर्कज़ ऐं स्कूल जहिड़े बुनियादी सहूलियतुनि खां महरूम रखियो वियो, जंहिं लाइ असां वक़्तन ब वक़्तु वस वारनि चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया खे इल्तिजाऊं कयूं, पर हिते केर बि ॿुधण वारो न। असांजो ॻोठ मर्दनि में शुमार आहे। असांजा ॿारड़ा तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम आहिनि। हिननि चयो आहे त सांगड़ में खोड़ सारियूं NGOs कमु कनि पियूं, पर हिननि बि असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो। हिननि DC सांगड़ ऐं ॿियनि वसारनि खां मुतालबो कयो त असांजे ॻोठ में सभ खां पहिरीं तइलीम, रोड, साफ़ पाणी, गैस ऐं स्कूल खोलाए ॾिना वञनि, जीअं असांजा ॿारड़ा तइलीम हासिल करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।